सिविल अस्पताल खैरपुर में अगवा बाद बेदर्दी से कत्ल कर उछलायल लाश नीगर इस्माइल कलोड़ो जा जवाबदार गिरफ्तार न थी सघिया। जंहिं वारिसनि में सख्त बेचैनी पकड़ियल आहे। उन हवाले से पेश आहे शकील जावरी की रिपोर्ट। मासूम बारड़े इस्माइल कलोड़ो के सिविल अस्पताल खैरपुर में अगवा बाद बेदर्दी से कत्ल करे लाश फिटो कंदड़ जवाबदार हिन वक्त ताईं पुलिस की गिरफ्त में न अची सघिया आहिनि, जंहिं करे वारसनि पारां बार बार एहतजाज जा चिताव ॾिना पिया वञनि। उन हवाले से वारसनि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त इस्माइल कलोड़े नंढड़े जो बेदर्दी सां क़त्ल वारो वाक़ियो पेश आयो आहे। इन में मजमूई तौर ते असांजे सॼी जेका सोसाइटी आहे, जेको समाज आहे, उन जे मुंहं ते हिकिड़े क़िस्म जी चमाट ऐं वॾो दर्दमंद ऐं बेरहम क़िस्म जो वाक़ियो पेश आयो आहे। उन जे वारसनि में कलोड़ा बिरादरी में ऐं जेके बि इंसान ज़ात सां दोस्ती कंदड़ माण्हू उन्हनि सभिनी जो जेको आहे उहो यहाँ डरी पियो आहे। ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे पंहिंजो भरपूर नमूने सां सलाहियतुनि खे टेक्निकल बुनियादनि ते जेको आहे हिन जी इंक्वायरी करे हक़ीक़तूं साम्हूं आणनि। वाक़े जी मज़म्मत कयूं था, तालबो कयूं था त जुडिशियल इंक्वायरी कई वञे ऐं वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। 5 ॾींहंनि खां पोइ उन जो बेदर्दीअ सां क़त्ल थियल लाश मिलियो, जो उन में अंदरां वसला सामान गुर्दा या दिलि या ॿियो सामान उन मां निकितल हुयो। बेदर्दीअ सां इंतिहाई दहशत सां क़त्ल थियल लाश मासूम ॿार जो मिलियो ऐं उन वक़्तु इंतिज़ामिया ज़िलाई SSP साहब आया। उन असांखे चयो त मां इंशाअल्लाह तव्हां सां हर कम में गॾु रहंदुमि ऐं तव्हां सां हर सहकार कंदुमि, पर SSP साहब सिर्फ़ु उन वक़्तु आसरो ॾेई करे एहतजाज ख़त्म करायो। असांजे 2 ॾींहं तॾहिं खे गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं कोई बि सियासी या को वॾो माण्हू असां ॾे न आयो आहे कंहिं बि क़िस्म जी हमदर्दी या पुछा करणु। कंहिं बि क़िस्म जी पुलिस SHO या DCP या इहो जेको आहे DC कंहिं बि असां सां काई बि हमदर्दी न कई आहे। वॾो जज जी टीम ठाही वञे जेको अस्पताल इंतिज़ामिया खां बि ऐं पुलिस इंतिज़ामिया खां बि इन बारे में मालूमात करे ऐं कातिल ॻोल्हे असांखे ॾेखारे। असांजे कोई बि न आयो आहे इंतिज़ाम सां, न का पुलिस आई आहे न छड़ो दचा पूजियूं आहिनि, साईं जन जा बि दचा पूजियूं आहिनि। असांजे लड़ी कोई बि न आयो आहे। कमली शाह जा नफ़ीसा जा छड़ो चवनि था असांखे, बाक़ी लड़ी कोई बि न आयो आहे। वारसनि जो मुतालबो आहे त मामले जे हक़ीक़तुनि खे साम्हूं आणण जे लाइ जुडिशियल इंक्वायरी कई वञे। उन सां गॾु फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV, खैरपुर।